नाजरीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो। नाजरीन, मुल्की सियासत में PDM का पीपल्स पार्टी के धार थियण खां पोइ PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ में एक दफ़ो ॿीहर राब्ता थिया आहिनि। मुस्लिम लीग नून इख़्तिलाफ़नि जो शिकार रही है ऐं नवाज़ लीग जो सरबराह जो जेको बयानियो आहे उन जे उबतड़ शहबाज शरीफ रिकंसिलेशन की कॾहिं ॻाल्हि करे थो ऐं इहो आम इम्प्रेशन मिले थो त शहबाज शरीफ डील ज़रिए के मामला तय करणु चाहे थो। शहबाज शरीफ पंहिंजो जेको तर्जुमान आहे उहो अहमद ख़ान मलिक खे मुक़ररु कयो आहे, जॾहिं त पार्टी जी तर्जुमान औरंगज़ेब मरियम औरंगज़ेब हुई ऐं हिन वक़्तु पार्टी जो तर्जुमान केरु आहे उन जी अञा ताईं ख़बर न पइजी सघी आहे त आया मुस्लिम लीग नून जी जेका पार्टी तर्जुमान आहे वो मरियम औरंगज़ेब है या अहमद ख़ान मलिक। हिन खां पहिरें मरियम नवाज़ शरीफ पंहिंजो तर्जुमान मोहम्मद ज़ुबैर जेको सिंध जो अॻूणो गवर्नर हो उनखे मुक़ररु कयो हो। PDM हिन वक़्तु हिकु दफ़ो ॿीहर मुतहरिक थी चुकी आहे, मुख़्तलिफ़ ज़िलनि में उन्हनि जलसा बि कया आहिनि, जॾहिं त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि मुल्तान जे दौरे ते आहे। उनखां सवाइ अपोज़िशन जमायतुनि पारां इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी जेका आहे उहा मुखालफ़त कई वई आहे ऐं हुननि जो चवणु आहे त उनमें खोड़ सारा फ्लॉज़ आहिनि, झोल आहिनि, तंहिं करे पाकिस्तान जहिड़े मुल्क में वो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जेको आहे उन जा नतीजा साम्हूं नथा मिली सघनि। असां इन्हनि अहम इशूज़ ते अॼु स्टूडियो में ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी आहे। हाजी मुज़फ़र शुजरा साहब पाण PTI जा अॻुवाण आहिनि, हिन खां पहिरें पाण पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवाण रहिया आहिनि, अॻूणा सूबाई वज़ीर रहिया आहिनि। समीर मेंद्रो साहब पाण सीनियर साहब हीअं सीनियर तज़िये निगार आहिनि। शुरू कयूं था हाजी मुज़फ़र शुजरा साहब खां। हाजी साहब, इलेक्ट्रॉनिक जेका वोटिंग मशीन आहे अपोज़िशन जी समूरियुनि पार्टियुनि उन जी मुखालफ़त कई आहे, पर PTI जी हुकूमत जो इहो ज़ोर आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन जे लाइ ज़रूरी आहे त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारो जेको बिल आहे उहो मंज़ूर थिए ऐं उनखे जेको आहे लागू कयो वञे। तव्हां सम्झो था त अपोज़िशन जा जेके एतिराज़ आहिनि उहे केतिरा वैलिड आहिनि ऐं पाकिस्तान जहिड़े मुल्क में जिते हिकु वॾो जेको एरिया आहे उहो ॿाहिराड़ियुनि ते ॿधल आहे, वॾनि शहरनि में त मुमकिन थी सघे थो, पर ॿाहिराड़ियुनि जे अंदरि उनखे एक्सेस कीअं मिली सघे थी? तव्हां सम्झो था त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारो जेको तजुर्बो आहे उहो कामयाबु रहंदो? कमु त सुठो आहे, कमु त सुठो आहे। जेकॾहिं नेक नियत ईमानदारी सां थिए त कमु सुठो आहे ऐं इन में काफ़ी बहितरी बि थी सघे थी। पर सुवाल इहो तव्हांजो जेको हुयो त ॿाहिराड़ी में कीअं कंदा, मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट फ़िलहाल असांजी गवर्नमेंट इहो लागू करणु चाहे थी, पर हाणे 2 सालनि में एतिरो असां करे सघंदासीं त आम माण्हुनि खे हुनजी मतिलबु नो हाउ मिली सघे, आम माण्हू खे ख़बर पइजी सघे त वोट कीअं ॾिबो आहे। पोइ त इहे असां हुनजे हवाले थी वेंदासीं, जेके वेठा हूंदा इलेक्शन ऑफिसर उन्हनि जे हवाले थी वेंदासीं, चवंदा जीअं हिते अॼुकल्ह पैसा जेके माण्हुनि जा अचनि था, घणा नौसरबाज चवंदा माई मशीन तव्हांजा पैसा खाई वई। सही, इहे मशीन वोट बि खाई सघे थी, ईअं चई सघनि था पोइ बि माण्हू। सो इन में थोरो कमु त ॾाढो सुठो आहे ऐं असां कोशिशि बि कई आहे त परफेक्ट तरीक़े सां हलणु बि खपे ऐं इंशा ताला असां कोशिशि कंदासीं त परफेक्ट नमूने सां माण्हुनि जो जेको हिकिड़ो ख़्यालु आहे रिगिंग थिए थी पई, जीअं असांजे इलेक्शन में रिगिंग थी, शाम जो असांखे ॿाहिरि कढी छॾियो आहे, पोइ राति जो 3 ॾींहं खां पोइ कराची जहिड़े शहर में रिज़ल्ट ॾिनो असांखे, त इहे रिगिंग जा तरीक़ा इहे ख़तमु थी वेंदा। इलेक्ट्रॉनिक मशीन में इहो आहे त हुते फट ते ख़बर पवंदी त भई हिन माण्हू खे एतिरा वोट पिया, हिन माण्हू खे एतिरा वोट पिया। इहा चङी ॻाल्हि आहे, जंहिंजे करे ख़ान साहिब पर जेकॾहिं ओचितो हुन में को टेक्निकल फॉल्ट अची वञे थो ऐं वोट खे इज़त नथी मिले त पोइ छा थींदो? इहा त पोइ जी ॻाल्हि आहे न, इहा त पोइ जी ॻाल्हि आहे। पर फ़िलहाल जेका सुठाई आहे, असां त जेका आणियूं था सुठाई जे करे, त माण्हुनि खे जेका पैसा हलनि था पिया, तव्हां ॾिठो सेनेट में केतिरा पैसा हलनि पिया, ॾाढा 20-20 करोड़ रुपया हिकु माण्हू खे ॾिना वञे पिया, त माण्हू पंहिंजा वोट बदिलनि पिया। अहिड़े नमूने सां असांजे ख़ुदि कंदकोट शहर में माण्हू 3-4 हज़ार रुपया वठी वोट ॾिना। असां चयो अहिड़े माण्हू सां, अहिड़े नमूने सां जेकॾहिं इलेक्ट्रॉनिक मशीन अची वेंदी त शायदि कमु सुठो थिए। मुस्लिम लीग नून जी अॻुवाण सूरत थेबो साहिबा असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। सूरत, सलाम अलैकुम।
वालेकुम अस्सलाम। हा, सूरत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारो बिल जेको आहे, पीटीआई सरकार जो इहो चवणु आहे त इलेक्शन खे जेका साफ़ ऐं शफ़ाफ़ बनाइण जे लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो हुजणु ज़रूरी आहे। जॾहिं अपोज़िशन जूं जेके पार्टियूं आहिनि, जिन में मुस्लिम लीग नून बि शामिलु आहे, इन बिल खे रद्द करे छॾियो आहे। हुन जो चवणु आहे त पाकिस्तान जहिड़े मुल्क में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारो जेको तजुर्बो आहे, उहो इलेक्शन जी शफ़ाफ़ियत बदिरां अञा वधीक जेके आहे उन में जेका शफ़ाफ़ियत जे सुवाल आहिनि, अञा वधीक सुवाल आङुरियूं उन ते खजंदियूं। तव्हां सम्झो था त दुनिया जेका आहे उहा डिजिटलाइज़ थिए थी पई, काफ़ी डेवलप जेके कंट्रीज़ आहिनि उते बि मशीन इस्तेमालु कई वञे थी, हिते छो थी मुखालफ़त कई वञे वञे? महिरबानी शकील, पहिरीं त असां इहो चवंदासीं त पीटीआई इलेक्शन जी ॻाल्हि करे मूंखे सम्झ में नथो अचे। ॿी त अजीब क़िस्म जी दोस्ती आहे त क़ौम सां, त पीटीआई जेका चोरी करे अवाम जे वोट चोरी करे हुक्मरान थी वेठी आहे, उहा थी चवे त साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन। हाणे छा आहे त जेकॾहिं इहे ॻाल्हि थिए थिए त दुनिया जेको आहे सो काॾे थी वञे, त असां वटि तव्हां ॾिसो त केतिरी दुनिया जदीद टेक्नोलॉजी जे हवाले सां आहे ऐं जदीद टेक्नोलॉजी जी ज़रूरत थी आहे। पर हिते तव्हां ॾिसो त जॾहिं अरिड़हं वारी इलेक्शन थी, तॾहिं आरटीएस काथे कीअं ख़राबु थी, कीअं ख़तमु जेको थियो ऐं कीअं लखे माण्हुनि जा वोट चोरी थिया उन्हनि जे करे, उहो तव्हां त सॼी दुनिया जे आॾो आहे। तव्हां बि ॾिठो, सभिनी ॾिठो, पूरी क़ौम ॾिठो कहिड़े नमूने सां अवाम सां इहो जदीद जेका आहे या टेक्नोलॉजी हुई, का नई त पुराणी त कोन हुई। सो अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं चोरी करणी आहे त पोइ अहिड़ी कीअं क़बूल कजे त असां क़बूल था कयूं त तव्हां अवाम जी जेको आहे चोरी कयो, तव्हां अवाम जो हक़ जेको आहे तव्हां खाओ। जंहिं हक़ जे लाइ सॼी एॾी जदोजहद कई आहे, जंहिं हक़ लाइ क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि, जंहिं हक़ लाइ जेल काटिया आहिनि, जंहिं हक़ लाइ सभु शयूं मुसीबतूं बर्दाश्त कयूं आहिनि, उन लाइ असां इहे चवंदासीं त तव्हां वेही अखियूं ॿूटे वेही रहूं ऐं तव्हां जेको आहे सो इन पंहिंजी चालाकी ऐं जेका शुरू खां वठी कंदा पिया अचो, इन सां तव्हां अवाम जो वोट चोरी कयो। सो इहा त सॼी सही ॻाल्हि लॻी पई आहे। समीर साहब दानोदास, समीर, डेवलप कंट्रीज़ में इहो तजुर्बो जेको आहे इलेक्शन जे हवाले सां मुख़्तलिफ़ मुल्कनि में थींदो रहियो आहे ऐं उन जा नतीजा बि मुस्बत नतीजा उते अचनि था पिया। इन क़िस्म जा उते ख़दशनि जो इज़हार कोन थो कयो वञे जेको अपोज़िशन जी जमायतुनि तरफ़ां इन बिल ते कयो पियो वञे। तव्हां सम्झो था त हीउ तजुर्बो जेकॾहिं कयो वञे थो ईंदड़ इलेक्शन में, जेका 23 ते आहे, उन खां अॻु बि थी सघे थी, त सम्झो था त इहो तजुर्बो कामयाबु थींदो? महिरबानी शकील साईं, ॾिसो पूरी दुनिया डिजिटलाइज़ेशन ॾांहुं वञे थी पई ऐं जेके बि साइंटिफिक मेथड्स आहिनि उहो दुनिया स्लोली एंड ग्रेजुअली अडॉप्ट कंदी थी वञे ऐं पीपल्स पार्टी जे तरफ़ां या एंटी पीपल्स जेका पीटीआई गवर्नमेंट या जेतिरी बि पार्टीज़ आहिनि उन जी तरफ़ां मुखालफ़त जेका आहे उहो पीपल्स पार्टी या PMLN जी जेका बायस आहे पीटीआई ॾांहुं उन जे करे बि आहे। टेक्निकल शयुनि जे ॾांहुं जेके अॼु कल्ह सुवाल उथिया हुया त छा उते प्रिज़ाइडिंग ऑफिसर उन मंझि रिगिंग करण में हेल्प करे सघे थो या वोट जेके चोरी करण में जेको बि कैंडिडेट हूंदो उनजी हेल्प करे सघे थो। जेका पॉइंट शुजरा साहब कयो त इहा रिज़ल्ट खां पोइ जी ॻाल्हि आहे, एतिराज़ इन शइ ते आहे त सॼो इलेक्शन चोरी थी वञे, जेको सूरत साहिबा हाणे चवे पई त अॻे ई इलेक्शन चोरी करे आया आहिनि। इन क़िस्म जी जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे दूर करणा पवंदा पीटीआई गवर्नमेंट खे, छो त उहो ई इंट्रोड्यूस बि कराए। जेके बि सुधरियल मुल्क आहिनि उते बि कंहिं न कंहिं हवाले सां उन्हनि खे ख़दशा आहिनि उहे उनखे दूर कया था वञनि, पर असांजो वोटर्स जो जेको टर्न आउट आहे उन में ही हिन क़िस्म कंट्री में जेकॾहिं न कयो वञे, कुझु जेके वॾा शहर आहिनि उते जेकॾहिं इहो तजुर्बो, इहो त पोइ डिस्क्रिमिनेशन थींदी न, छो त पढ़ियल लिखियल वोटर जेको आहे उहो त तव्हांजो अर्बन जेके सेंटर्स आहिनि उहे सिर्फ़ु कराची, हैदराबाद, मुल्तान, लाहौर इहे त न आहिनि न, ॿिया बि नंढा नंढा शहर आहिनि। पोइ तव्हां ईअं कयो सिटीज़ में कयो ऐं रूरल एरियाज़ में न कयो, इहो त वॾो प्रॉब्लम थींदो न। ट्रेडिशनल मेथड हले पियो, या त तव्हांखे यूनिफॉर्म करिणो पवंदो इलेक्ट्रॉनिक, या त ट्रेडिशनल मेथड हले पियो। पर मुंहिंजे ख़्याल में इन खे लोकल गवर्नमेंट जेके इलेक्शन्स पंजाब में आहे स्केड्यूल्ड या सिंध में थींदी उन्हनि में इस्तेमालु करे ॾिसिजे उन जो कहिड़ो रिज़ल्ट थो अचे। ईअं त न आहे त पीटीआई जो जेको अर्बन पॉकेट्स आहिनि वधीक शहरनि में, इन करे उहो ज़ोर ॾींदा हुजनि। इहो मुमकिन आहे, पर हुननि जो ॾिसो जॾहिं सेंट्रलाइज़्ड सिस्टम थी हलियो त उन खे मैनिपुलेट करणु सफ़ा सवलो थी पवंदो।
हितां वोट कयो उतां जी कास्ट से उतां जीअं तव्हां उन जो रिज़ल्ट ॾियो उहो तव्हां कीअं उनखे जेको सो जज कीअं कंदा उनखे मॉनिटर कीअं कंदा ऐं असां वटि अहिड़ी का थर्ड पार्टी त आहे ई न जेको उनखे मॉनिटर कंदी न इलेक्ट्रॉन अञा हीअ अर्ली प्रोसेस आहे जेके हिन जा ख़दशा आहिनि उहो हिन वक़्त ताईं जेनवन आहिनि। जी शुजरा साहब लिटरेसी रेट जेको पाकिस्तान जो आहे उहो एतिरो न आहे जो उनखे कंपेयर कजे डेवलप कंट्रीज़ सां। जीअं समीर मेंद्रो साहब चयो त 30 to 40% जेको आहे टर्न आउट रहे थो पियो त इहो मुमकिन कीअं आहे त हीअ जेका मशीन इस्तेमालु कजे ऐं उन सां इलेक्शन जेका आहे उनजा रिज़ल्ट जेके आहिनि शफ़ाफ़ अची सघनि। असांजी नियत साफ़ आहे न नियत खे कोन ॾिसबो न त नियत सां त लिटरेसी रेट मथे कोन ईंदो ग्राफ। हिकु त नियत साफ़ आहे, हिकु त ॿियो त असांजो जेको विजन आहे आम पब्लिक खे बि असां कंहिं नमूने गाइड करे सघंदासीं त भई मशीन जेका आहे तमामु सुठी हिकु क़िस्म जी आहे जंहिंमें रिगिंग खां माण्हू बची वेंदो। हुन में असांजी कोशिशि थी त फ्री ऐं फेयर इलेक्शन थिए ऐं जंहिंमें माण्हुनि खे को इहो कोन हुजे हुनखे असां लिटरेट बि कंदासीं। थी सघे थो असांजे गवर्नमेंट जे इहा हुजे त आम यूनियन काउंसिल ते बि असां अहिड़ा प्रोग्राम कयूं जंहिंमें माण्हुनि खे अवेयरनेस ॾियो त भई। जी सूरत साहिबा आख़िर ही जेका अपोज़िशन जा ख़दशा आहिनि पूरी दुनिया जेको आहे डिजिटलाइज़ थिए थी पई आख़िर इहे केसि ताईं ख़दशा हूंदा जॾहिं त डेवलप जेके कंट्रीज़ आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते उहे पाण डिजिटलाइज़ेशन तरफ़ वधनि पियूं त हीअ जेके एतिराज़ आहिनि आख़िर केसि ताईं हूंदा जेकॾहिं इहे एतिराज़ तव्हांजा ख़तमु कया वञनि या लोकल बॉडीज़ जूं ईंदड़ जेके इलेक्शनूं अचनि थी पियूं हींअर जेके कैंटोनमेंट बोर्ड जूं इलेक्शनूं आहिनि उन ते जेकॾहिं इहा मशीन खे उनखे इस्तेमालु करे सघिजे त मां सम्झां थो ख़बर पइजी वेंदी तिन जा रिज़ल्ट कहिड़ा आहिनि। मां इहो कोन थी सम्झां त जेको आहे सो ख़दशा ख़तमु नथा थी सघनि। तव्हां ख़दशा ख़तमु करणु चाहियो नियतुनि जी ॻाल्हि था कयो। हाणे नियत मुंहिंजे भाउ चयो त नियतुनि खे ॾिसो हाणे नियतूं त साफ़ पयूं आहिनि त हिननि जी बदनियती हुई त पूरी जेको आहे सो क़ौम जो वोट चोरी कयो वियो। इन नियत खे अञा छा ॾिसूं जहिड़े नमूने सां अवाम सां कूड़ हणी आया जहिड़े नमूने सां अवाम सां धोखो करे आया उहो साम्हूं पियो आहे। हाणे हिन नियतुनि खे केरु ॾिसे। हा रही ॻाल्हि त असां तजुर्बा कंदा रहंदासीं हमेशह क़ौम सां तजुर्बा कंदा रहंदासीं मां हमेशह क़ौम खे जेको धोखो ॾींदा रहंदासीं। ॻाल्हि इहा आहे त ख़दशा तेसि ताईं रहंदा जेसि ताईं वाक़ई अवाम खे जेको वोट खे इज़त कान मिलंदी। जेसि ताईं अवाम जे वोट खे इज़त मिलंदी त सिस्टम सही थी वेंदो सॼी बहितरी थी वेंदी। इहे शयूं के लिकनि छपल त हाणे कोन्हनि के भली तव्हां जदीद मशीनूं न आणियो पर तव्हांखे ख़बर त पवे थी जदीद दुनिया त आहे त ख़बर त पवे थी त किथे वोट चोरी थियो किथे जेको आहे धांधली थी किथे माण्हुनि सां जेको आहे ज्यादती थी छा पियो कहिड़े नमूने सां हुकूमत हलाई पई वञे केरु हुकूमत हलाए पियो कहिड़े नमूने सां जेको आहे नाहेली कई पई वञे कहिड़े नमूने सां मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो पियो वञे। त इहे लिकल त कोन्हनि इहे शयूं इहे शयूं त साफ़ पयूं आहिनि। सूरत वोट चोरी जा जेके ख़दशा आहिनि उन ख़दशनि खे रोकण लाइ त ही मशीन जे इस्तेमाल ते ज़ोर ॾिनो पियो वञे। न न न न न न ॾिसो न ही जेके ॻाल्हियूं आहिनि इहे न आहे ख़दशा जेको आहे तव्हां मूंखे इहो ॿुधायो मुंहिंजे भाउ चयो अमीर त मुस्लिम लीग नून जो इन जे करे थी मुखालफ़त करे जो PTI जी मुतारिफ़ कराए बिल्कुलु बि न बिल्कुलु न छो त वोट चोरी त मुस्लिम लीग नून जो थियो आहे। मुस्लिम लीग नून चयो थी जेकॾहिं साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन थिए थी त पोइ असांखे कहिड़ो इतराज़ आहे छो त असांजो त बयानियो असांजो त नारो ई इहो आहे त वोट कोई ज़तो। सूरत तव्हांजो इन ख़दशे जो तव्हां इज़हार कयो आहे त ईंदड़ इलेक्शन जी चोरी करण जी हींअर खां ई रिथाबंदी कई वई आहे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का रिथाबंदी कई वई आहे त पोइ अपोज़िशन जूं समूरियूं जेके जमायतूं आहिनि PDM प्लेटफॉर्म हो उन ते गॾिजी करे यूनाइट थी करे अहिड़ी जेका रिथाबंदी साज़िश खे रोके सघनि थियूं पर असां अमली तौर ते ॾिसूं था त PDM इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे। न रुगो PDM इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे ख़ुदि मुस्लिम लीग नून जेका आहे उहा ख़ुदि इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे। शहबाज़ शरीफ़ पंहिंजो स्पोक्समैन रखियो आहे मरियम नवाज़ जो पंहिंजो आहे। हिन वक़्तु पार्टी जो स्पोक्समैन तर्जुमान केरु आहे आया उहा मरियम औरंगज़ेब आहे या अहमद ख़ान मलिक आहे। ॾिसो ॾिसो पहिरीं ॻाल्हि इहा त तव्हां इहा ई त ग़लति फहमी फैलाई वई आहे इहा ई त क़ौम खे ग़लति मैसेज थो कन्वे कयो वञे त मुस्लिम लीग नून में इख़्तिलाफ़ आहे बिल्कुलु बि न इहो कोन्हे को मोहतरमा जेको आहे सो मरियम नवाज़ जेका आहे सा तर्जुमान आहे बाक़ी हुनखे बि रखियो आहे। हिते नाज़रीन हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था।
जी शुजरा साहब, लिटरेसी रेट जो पाकिस्तान जो है वो एतिरो न आहे जो उनके कंपेयर कजे डेवलप्ड कंट्रीज़ सां। जीअं समीर मेंद्रो साहब चयो त 30 to 40% जो आहे टर्न आउट रहे थो पियो, त इहो मुमकिन कीअं आहे त हीअ जेका मशीन इस्तेमालु कजे ऐं उन सां इलेक्शन जेका आहे उनजा रिज़ल्ट जेके आहिनि शफ़ाफ़ अची सघनि? असांजी नियत साफ़ आहे न नियत खे कोन ॾिसबो न त नियत सां त लिटरेसी रेट मथे कोन ईंदो गिराव। हिकु त नियत साफ़ आहे, हिकु त ॿियो त असांजो जेको विजन आहे आम पब्लिक खे बि असां कंहिं नमूने गाइड करे सघंदासीं त भई मशीन जेका आहे तमामु सुठी हिकिड़े क़िस्म जी आहे जंहिंमें रिगिंग खां माण्हू बची वेंदो। हुन में असांजी कोशिशि थी त फ्री ऐं फेयर इलेक्शन थिए ऐं जंहिंमें माण्हुनि खे को इहो कोन हुजे, हुनखे असां लिटरेट बि कंदासीं। थी सघे थो असांजे गवर्नमेंट जे इहा हुजे त आम यूनियन काउंसिल ते बि असां अहिड़ा प्रोग्राम कयूं जंहिंमें माण्हुनि खे अवेयरनेस ॾियो त भई। जी सूरत साहिबा, आख़िर ही जेका अपोज़िशन जा ख़दशा आहिनि, पूरी दुनिया जेको आहे डिजिटलाइज़ थिए थी पई, आख़िर इहे केसि ताईं ख़दशा हूंदा जॾहिं त डेवलप जेके कंट्रीज़ आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते उहे पाण डिजिटलाइज़ेशन तरफ़ वधनि पियूं, त हीअ जेके एतिराज़ आहिनि आख़िर केसि ताईं हूंदा? जेकॾहिं इहे एतिराज़ तव्हांजा ख़तमु कया वञनि या लोकल बॉडीज़ जूं ईंदड़ जेके इलेक्शनूं अचनि थी पियूं, हींअर जेके कैंटोनमेंट बोर्ड जूं इलेक्शनूं आहिनि, उन ते जेकॾहिं इहा मशीन खे उनखे इस्तेमालु करे सघिजे त मां सम्झां थो ख़बर पइजी वेंदी तंहिंजा रिज़ल्ट कहिड़ा आहिनि। मां इहो कोन थी सम्झां त जेको आहे सो ख़दशा ख़तमु नथा थी सघनि। तव्हां ख़दशा ख़तमु करणु चाहियो, नियतुनि जी ॻाल्हि था कयो। हाणे नियत मुंहिंजो भाउ चयो त नियतुनि खे ॾिसो, हाणे नियतूं त साफ़ पयूं आहिनि त हिननि जी बदनियती हुई त पूरी जेको आहे सो क़ौम जो वोट चोरी कयो वियो। इन नियत खे अञा छा ॾिसूं? जहिड़े नमूने सां अवाम सां कूड़ हणी आया, जहिड़े नमूने सां अवाम सां धोखो करे आया, उहो साम्हूं पियो आहे। हाणे हिन नियतुनि खे केरु ॾिसे? हा, रही ॻाल्हि त असां तजुर्बा कंदा रहंदासीं, हमेशह क़ौम सां तजुर्बा कंदा रहंदासीं, मां हमेशह क़ौम खे जेको धोखो ॾींदा रहंदासीं। ॻाल्हि इहा आहे त ख़दशा तेसिताईं रहंदा जेसिताईं वाक़ई अवाम खे जेको वोट खे इज़त कान मिलंदी। जेसिताईं अवाम जे वोट खे इज़त मिलंदी त सिस्टम सही थी वेंदो, सॼी बहितरी थी वेंदी। इहे शयूं के लिकल छपल त हाणे कोन्हनि के, भली तव्हां जदीद मशीनूं न आणियो, पर तव्हांखे ख़बर त पवे थी, जदीद दुनिया त आहे त ख़बर त पवे थी त किथे वोट चोरी थियो, किथे जेको आहे धांधली थी, किथे माण्हुनि सां जेको आहे ज्यादती थी, छा कहिड़े नमूने सां हुकूमत हलाई पई वञे, केरु हुकूमत हलाए पियो, कहिड़े नमूने सां जेको आहे नाहेली कई पई वञे, कहिड़े नमूने सां मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो पियो वञे। त इहे लिकल त कोन्हनि इहे शयूं, इहे शयूं त साफ़ पयूं आहिनि। सूरत वोट चोरी जा जेके ख़दशा आहिनि उन ख़दशनि खे रोकण लाइ त ही मशीन जे इस्तेमाल ते ज़ोर ॾिनो पियो वञे। न न न न न न ॾिसो न, ही जेके ॻाल्हियूं आहिनि त इहे न आहे ख़दशा जेको आहे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो, मुंहिंजे भाउ चयो अमीर त मुस्लिम लीग नून जो इन जे करे थी मुखालफ़त करे जो PTI जी मुतारिफ़ कराए, बिल्कुलु बि न, बिल्कुलु न। छो त वोट चोरी त मुस्लिम लीग नून जो थियो आहे। मुस्लिम लीग नून चयो थी जेकॾहिं साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन थिए थी त पोइ असांखे कहिड़ो इतराज़ आहे? छो त असांजो त बयानियो, असांजो त नारो ई इहो आहे त वोट कोई ज़रूरत। सूरत, तव्हांजो इन ख़दशे जो तव्हां इज़हार कयो आहे त ईंदड़ इलेक्शन जी चोरी करण जी हींअर खां ई रिथाबंदी कई वई आहे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का रिथाबंदी कई वई आहे त पोइ अपोज़िशन जूं समूरियूं जेके जमायतूं आहिनि, PDM प्लेटफॉर्म हो, उन ते गॾिजी करे यूनाइट थी करे अहिड़ी जेका रिथाबंदी साज़िश खे रोके सघनि थियूं। पर असां अमली तौर ते ॾिसूं था त PDM इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे। न रुगो PDM इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे, ख़ुदि मुस्लिम लीग नून जेका आहे उहा ख़ुदि इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे। शहबाज़ शरीफ़ पंहिंजो स्पोक्समैन रखियो आहे, मरियम नवाज़ जो पंहिंजो आहे। हिन वक़्तु पार्टी जो स्पोक्समैन तर्जुमान केरु आहे? आया उहा मरियम औरंगज़ेब आहे या अहमद ख़ान मलिक आहे? न ॾिसो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां इहा ई त ग़लति फैलाई वई आहे, इहा ई त क़ौम खे ग़लति मैसेज थो कन्वे कयो वञे त मुस्लिम लीग नून में इख़्तिलाफ़ आहे। बिल्कुलु बि न, इहो कोन्हे को। मोहतरमा जेको आहे सो मरियम नवाज़ जेका आहे तर्जुमान आहे, बाक़ी हुनखे बि रखियो आहे। हिते नाज़रीन हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी सूरत, तव्हां पंहिंजो जारी रखो जेका
ख़ासि तौर ते जेका मुस्लिम लीग नून जे इख़्तिलाफ़नि जे हवाले सां ॻाल्हि आहे? हाँ, मां मुस्लिम लीग नून जे हवाले सां जेका ग़लतफ़हमियूं फैलायूं थी वञनि, जेका ग़लति मैसेज ॾिनो थी वञे, बिल्कुलु बि ईअं न आहे। बिल्कुलु बयानियो कोन्हे, बयानियो सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ जो आहे। बाक़ी तर्जुमान रखण जे हवाले सां जीअं नवाज़ शरीफ़ साहिबु मरियम नवाज़ जेको आहे ज़ुबैर साहिब खे रखियो, ईअं जेको आहे सो अहमद साहिब खे जेको आहे सो शहबाज शरीफ़ रखियो आहे। मरियम नवाज़ जीअं आहे उहे ई आहे जेका तर्जुमान, बाक़ी तर्जुमान मरियम नवाज़ी मरियम औरंगज़ेबी आहे। तो अहिड़े क़िस्म जूं को बि कोन्हे को इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि। रही ॻाल्हि पीडीएम जी, त पीडीएम तव्हां ॾिठो त पीडीएम जे नमूने सां अवाम में आई, पर हाणे कुझु पार्टियूं या कुझु चंद पार्टियूं जेके आहे जहिड़े नमूने सां उनखे अवामी इशू खे या अवामी मक़सदनि खे नुक़सानु पहुचाए, उहो बि पूरी क़ौम जे साम्हूं आहे। थियण त बिल्कुलु गॾु थियणु खपंदो। जीअं तव्हां पहिरियां इंट्रो में चयो त शहबाज शरीफ़ बिलावल साहिब जा राब्ता थियनि था, बिल्कुलु पार्लियामेंट जे अंदरि जेको आहे ॿिन्हिनि जा राब्ता थियनि था। थियण त ईअं ई खपे त अपोज़िशन खे गॾु हुजणु खपे, पर कुझु पार्टियूं जॾहिं ज़ाती मुफ़ादनि जे करे अवामी मक़सदनि खे धोखो ॾियनि त पोइ इहा अफ़सोसनाक ॻाल्हि त बिल्कुलु थिए थी। सूरत जेका शहबाज शरीफ़ क़ौमी हुकूमत जी ॻाल्हि कई, शहबाज शरीफ़ साहिब जेका क़ौमी हुकूमत जी ॻाल्हि कई, जंहिंजी शाहिद ख़ाकान अब्बासी मुखालफ़त कई ऐं उन खां पोइ ही तर्जुमान तब्दील करण वारो जेको आहे स्टेप खयो वियो, त शाहिद ख़ाकान अब्बासी जा जेके स्टेटमेंट आहिनि उहे त वाज़े तौर ते आहिनि। शाहिद ख़ाकान अब्बासी मुखालफ़त मक़सदु इहो आहे त जेके पार्टियूं आहिनि, जमहूरी पार्टी जो इहो ख़्वाहिश हूंदी आहे त सभिनी पार्टियुनि खे आवाम जेकॾहिं मैंडेट ॾिए थो त उहे अची गॾिजी, जेकॾहिं उन्हनि खे मैंडेट ॾिए थो त गॾिजी हुकूमत में अचनि, छो त हालतूं अहिड़ियूं थी वयूं आहिनि। उनजे हवाले सां हो ईअं कोन हो त असां जेको आहे सो क़ौमी हुकूमत ठाहियूं कहिड़े बि नमूने सां, कहिड़े तरीक़े सां, त उन अहिड़े नमूने सां काफ़ जेको आहे सो जी शुजरा साहब, मुस्लिम लीग नून जे जेका शुजरा साहब खां असां ओपिनियन वठूं था। शुजरा साहब, मुस्लिम लीग नून जे अंदरि हिकिड़ो बयानियो आहे मुस्लिम लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जो। उन बयानीअ खे हितां जी इस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा उनजी मुखालफ़त कंदी रही आहे। ॿियो बयानियो आहे शहबाज शरीफ़ जो। शहबाज शरीफ़ रिकंसिलेशन जी ॻाल्हि करे थो, उहा ॻाल्हि करे थो जेका आसिफ़ ज़रदारी ॻाल्हि करे थो। पीपल्स पार्टी ऐं शहबाज शरीफ़ जे विच में हिकु दफ़ो न पर ही टियों दफ़ो आहे जो राब्ता बि थिया आहिनि। तव्हां सम्झो था मुस्लिम लीग जा जेके विच में इख़्तिलाफ़ आहिनि उहे वाक़ई रियल इख़्तिलाफ़ आहिनि ऐं हितां कोशिशि कई पई वञे त जेको नवाज़ लीग आहे उनखे कार्नर कयो वञे, स्पेस ॾिनो वञे शहबाज शरीफ़ खे, त जीअं रिकंसिलेशन वारो जेको बयानियो आहे उनखे हथी मिली सघे। हिकु त जेको बज़ाहिर लॻे थो त हिन में इख़्तिलाफ़ आहिनि, जे इख़्तिलाफ़ न हुजनि त बयानु को बि पंहिंजे लीडर जे अगेंस्ट नथो ॾेई सघे। असां जॾहिं पीपल्स पार्टी हूंदा असांजी त हिमत न हूंदी त असां पंहिंजे लीडर खे असां कयूं त न असां लीडर ई चए थो। हाणे नवाज़ शरीफ़ साहिब जो पंहिंजो बयानु आहे, शहबाज शरीफ़ साहिब जो पंहिंजो बयानु आहे, मरियम साहिबा जो पंहिंजो बयानु आहे, अहिड़े नमूने सां ख़ाकान अब्बासी पंहिंजियूं ॻाल्हियूं करनि था पिया। त इन में साफ़ ज़ाहिर थिए थो न, जेकॾहिं मां अची हिते वेही का ॻाल्हि कंदुसि अहिड़ी जेका पीटीआई जे ख़िलाफ़ु हुजे त उहो ज़ाहिर आहे डेफिनेट माण्हू सोचींदा भई शुजरा साहिब हाणे पीटीआई जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए त माना का ॻाल्हि अंदरि आहे न। पोइ जेकॾहिं उहे ॻाल्हाइनि था पिया त असांखे त इहो महसूसु थिए थो त हीअ हिक ॿिए जे ख़िलाफ़ु आहिनि। हाणे रहियो साल जो त पीटीए में त तव्हांखे ख़बर आहे, मां केतिरा दफ़ा तव्हांजे प्रोग्राम में चयो त पीपल्स पार्टी हमेशह हिननि खे कंहिं न कंहिं नमूने सां धोखो ॾेई करे वरी पंहिंजो उलू सिधो कंदी, छो जो हुनजो तरीक़ो इहो आहे पीपल्स पार्टी जो त ॿिए खे धोखो ॾेई करे पाण अॻे करिणो आहे। सो पीटीएम में पीपल्स पार्टी कोन ईंदी ऐं हीअ जेके ॻाल्हियूं वरी कनि था पिया शहबाज शरीफ़ वारा, मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं वरी पीपल्स पार्टी खे हिननि चांस ॾिनो त वरी आख़िर में पीपल्स पार्टी हिन खे अहिड़ो धकु ॾींदी जो सॼी ज़िंदगी। न, हींअर तव्हां सम्झो था शहबाज शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी जी जेका रिकंसिलेशन वारी पॉलिसी आहे ॿई हिकिड़े पेज ते आहिनि। ॿई हिकिड़े पेज ते अची नथा सघनि न साईं, ॿई हर को चाहे त असां केरु धोखो ॾींदो? आसिफ़ ज़रदारी तव्हां शहबाज शरीफ़ खे बि धोखो ॾींदो? फ़िलहाल त जेको रिज़ल्ट ई आहे त पीपल्स पार्टी हमेशह बिटरी कई आहे। केतिरी इलेक्शन में ॾिसो, सेनेट जे इलेक्शन में सेनेट जे चेयरमैन में प्लस हाणे वरी बजट में वरी मुस्लिम लीग वारनि धोखो ॾिनो हुननि खे।
ॿई ॻाल्हि ॿई हिक ॿिए खे धोखो ॾियनि था, माना ॿई हिक ॿिए खे खेॾनि था पिया। मुंहिंजो ख़्यालु आहे ॿई हिक ॿिए खेॾनि था ऐं हिननि में को सचाई कोन्हे। जी समीर, अपोजिशन जो ग्रैंड अलायंस हुयो PDM, असां ॾिठो त उन्हनि जलसा बि कया, मार्च बि कयो, इस्तीफ़ाउनि जी ॻाल्हि कई वई, बेतमादी रिथ जी ॻाल्हि कई वई, पोइ अॻिते हली PDM इख़्तिलाफ़नि जो शिकार थी। ख़ुदि जेका मेज़बान जमायत हुई इन इतिहाद जी पीपल्स पार्टी ANP उहा ॿाहिरि निकिरी आया। हाणे असां ॾिसूं था त मुल्क जी वॾी पार्टी मुस्लिम लीग नून, उन में ख़ुदि इम्प्रेशन इहो अचे थो, सूरत त चयो असां वटि नून लीग में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि, पर शाहिद ख़ाकान अब्बासी जो तव्हां स्टेटमेंट खणी ॾिसो, शहबाज़ शरीफ़ जा बयान खणी ॾिसो, त उन मां इम्प्रेशन इहो अचे थो त पार्टी जे अंदरि इख़्तिलाफ़ आहिनि। त अपोज़िशन जे पार्टियुनि जे अंदरि इख़्तिलाफ़ या अपोज़िशन जी जमायतुनि जो जेको अलायंस आहे PDM, उहो बि उन्हनि जे अंदरि इख़्तिलाफ़, तव्हां सम्झो था इन जो सिधो सो फ़ाइदो PTI हुकूमत खे मिलियो आहे, जो हिन वक़्त ताईं 3 साल त हू कढी आया आहिनि, ईंदड़ 2 साल ॿिया बि कढी वेंदा। ॾिसो, डायरेक्टली फ़ाइदो त हिन वक़्तु जेका सिटिंग गवर्नमेंट आहे उनखे थिए पियो, पर इनडायरेक्टली इहो फ़ाइदो जेको आहे उहो पीपल्स पार्टी खे थिए थो। छो त जेतिरा इख़्तिलाफ़ात हिननि खे हूंदा ओतिरा डेफिनेटली जेको ॿियो ऑप्शन हूंदो उहो ई ईंदो एस्टेब्लिशमेंट जे साम्हूं या माण्हुनि जे साम्हूं बि। हिन पार्टी में जे स्पेशली PML नून में तमामु वॾे अरसे खां इख़्तिलाफ़ात आहिनि। उनजो वॾे में वॾो रीज़न इहो बि आहे त उते लीडरशिप जो वॾो क्राइसिस आहे, ऐं जेको बयानियो आहे उहो चेंज थियो ई कोन्हे। शहबाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी पाकिस्तान में वेठल आहिनि, उन्हनि खे ज़मीनी हक़ीक़तनि जी बि ख़बर आहे, उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त जलसनि जी ॿोली अलॻि थींदी आहे, टेबल टॉक्स जी ॿोली अलॻि थींदी आहे, उते फ्लेक्सिबिलिटी हूंदी आहे। जलसनि जुलूसनि में तव्हां अवाम खे कंहिं बि पासे खणी वञो, हुकूमत जे ख़िलाफ़ु खणी वञो, पंहिंजे हक़ में खणी वञो, जोश जज़्बो फरवर जेको आहे उहो सभु नज़र ईंदो आहे। पर टेबल टॉक्स जे हवाले सां PMLN में शहबाज़ शरीफ़ जहिड़ो इंटेलिजेंट माण्हू शायदि हुजे, छो त उनखे ख़बर आहे त हुकूमतूं कीअं थींदो, इज़ ए रियल पॉलिटिशियन। इन करे पावर पॉलिटिक्स खे उहो पावर पॉलिटिक्स खे सम्झे थो, इन करे आसिफ़ ज़रदारी जे हू वेझो आहे। न सिर्फ़ु आसिफ़ ज़रदारी, पर जेके बि दुरियुनि उन्हनि सभिनि जे वेझो आहे ऐं उन्हनि सभिनि जे लाइ उहो एक्सेप्टेबल आहे। ऐं हिते उहो ई हलंदो, हिन मुल्क में उहो ई हलंदो जेको एक्सेप्टेबल हूंदो। ऐं इन जो असां मिसाल 2018 वारे इलेक्शन में ॾिठो, जेको एक्सेप्टेबल हो उहो ई आयो। सो ही सॼो जेको नवाज़ शरीफ़ जो आहे बयानियो, नवाज़ शरीफ़ जो बयानियो एक्सेप्टेबल कोन्हे। ख़ुदि शहबाज़ शरीफ़ विद इन पार्टी में कोन्हे, विद इन पार्टी में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मरीम नवाज़ शरीफ़ उन ई लाइन ते हले थी जेका नवाज़ शरीफ़ साहिब जी आहे। अदरवाइज़ बाक़ी पार्टी में तमामु घणा अहिड़ा माण्हू आहिनि जेके सोचनि था त इहो वे आहे ई न, माना इक़्तिदार में अचण जे लाइ बि कुझु मेथड्स हूंदा आहिनि, कुझु फार्मूला हूंदा आहिनि, उहे तइ थींदा आहिनि ऐं उन ई तहत हलिबो आहे। हीअ उहे साॻी जेको कंटेनर वारी PTI वारी जेका हुई लाइन, उन ई ते हाणे हीअ अची बीह रहिया आहिनि। सो हीअ जेको मुसलसल जेको स्पेशली नवाज़ शरीफ़ साहिब वारो जेको बयानु आहे न, उहो हिननि जे लाइ ॾाढो ॾचा करे थो। पर आम मासिस में पॉपुलर बयानियो त नवाज़ शरीफ़ जो आहे, उहो तव्हां वोट जॾहिं वठणु वेंदो मासिस जे अंदरि, राइट। पर उहो हिकिड़ो एरिया आहे न, सर्टेन एरिया आहे, GT रोड आहे। हाणे उते GT रोड ते मुक़ाबिलो हिननि सां सख़्तु आहे। उहो ही जलसा कंदा, उन्हनि खे ओतिरी रिस्पॉन्स मिलंदो। इहो जेको मासिस वारो जेको रिस्पॉन्स आहे न, उहो त तव्हां हमेशह ॾिठो आहे त अप एंड डाउन थींदो रहंदो आहे। इहो त इलेक्शन्स तइ कंदियूं आहिनि त कहिड़ा हुया, गैलप जा जेके सर्वेज़ हुआ उहे बि रिजेक्ट थी विया। माना तव्हां चओ था त इलेक्शन खां पहिरें मामला सेटलमेंट करणा पवंदा, नेक्स्ट ईयर जेको रिकंसिलेशन डील जे ज़रिए कीअं, त पोइ वेरी इंपॉर्टेंट आहे। जेको हाणे हिन वक़्तु जेका ड्राइव हलणु शुरू थी वई, इलेक्शन ड्राइव आहे, जेका पीपल्स पार्टी जे तरफ़ां बि लॉन्च थी चुकी आहे, PDM वारा मासिस में वञी चुका आहे, जेका हिते हिन स्टूडियो में बि ॻाल्हि थी त इलेक्शन जी तरफ़ वञनि था पिया। सोरठ साहिबा बि ॻाल्हि कई न, इलेक्शन जी तरफ़ वञनि था। हिनखे ख़बर आहे त इलेक्शन चोरी पियो थिए, हिनखे इहा ख़बर कोन्हे त उहो इलेक्शन चोरी जेको आहे उहो PTI कोन पई करे, उहो पीपल्स पार्टी ॾांहुं पियो वञे। सो इहा जेका फ्लेक्सिबिलिटी आहे टूवर्ड्स पीपल्स पार्टी, उहो प्रॉब्लम आहे। इन ई करे हाणे इहो इन मंझि जेकॾहिं कंहिं हद ताईं शेयर मिलणु घुरिजे PMLN खे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सम्झी सघे पियो शहबाज़ शरीफ़। जी सूरत समीर जो तव्हां तज़ियो ॿुधो त पावर पॉलिटिक्स जे अंदरि शहबाज़ शरीफ़ जेको आहे उहो पॉलिटिक्स खे सम्झे थो, जॾहिं त नवाज़ शरीफ़ जो जेको बयानियो आहे
उहो कंटेनर जलसनि ताईं महदूद आहे, उहो को फ़ाइदो नथो ॾेई सघे। जेकॾहिं इक़्तिदार में को शेयर वठिणो आहे त पोइ शहबाज़ शरीफ़ जी जेका लाइन आहे उनखे फॉलो करणो पवंदो। जी मूंखे सम्झ में नथो अचे त अॼु जहिड़ो एॾो सुलझियल इंटेलेक्चुअल माण्हू जेको आहे त उहो इहो थो चवे त तव्हां जेको आहे त उहो तरीक़ो वठो जेको इक़्तिदार जे कंहिं बि तरीक़े सां इक़्तिदार जे पहुचण ताईं हुजे। उहो अवाम जो तरीक़ो बिल्कुलु जेको बि तरीक़ो न हुजे, पर इक़्तिदार हासिल करणो आहे कहिड़े बि नमूने सां तव्हां कयो। तो मूंखे इहा त सम्झ में न पई अचे। बाक़ी रही कंटेनर वारी ॻाल्हि, कंटेनर वारा आई जी ॾढ ते हुआ। असां अवाम जे ॾढ ते निकिता आहियूं। नवाज़ शरीफ़ जो बयान हुयो, अवाम जो बयान हुयो, अवाम जी ॻाल्हि आहे। अवाम जी तव्हां चओ था त जेकॾहिं अहिड़े नमूने सां हुकूमतूं कजनि जंहिंमें अवाम जी का शमूलियत न हुजे, अवाम जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ फ़ैसिला थियनि, त पोइ त ठीकु आहे, पोइ त तव्हां सही था चओ। पोइ त तव्हां इक़्तिदार हासिल करण लाइ तव्हां जेको बि रस्तो वठो उहो तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी जेकॾहिं अवाम जी हवाले सां आहे त पोइ मां सम्झां थी नवाज़ शरीफ़ जो बयानु आहे, शहबाज़ शरीफ़ बि उनखे ई फॉलो कंदो, शहबाज़ शरीफ़ बि उनखे ई फॉलो कंदो, उहो ई बहितर आहे। त छो त उहा अवाम जी ॻाल्हि आहे, उहो वोट खे इज़त जी ॻाल्हि आहे। ऐं हाणे तव्हां ॾिसो जीअं अगरि चओ त सर्वे रिपोर्ट्स, भई इन जो मतिलबु अवाम असां सां गॾु आहे न। या अवाम जहिड़े नमूने सां निकिरे थो, मोहतरमा मरियम नवाज़ जलसा करे थी या शहबाज़ शरीफ़ जलसा करे थो, जहिड़े नमूने सां वोट ॾिए थो, उहा सभिनी जे साम्हूं असां अवाम जी ॻाल्हि कयूं था, असां क़ौम जी ॻाल्हि कयूं था। मुल्क खे जेकॾहिं बहितर करणो आहे त पोइ तव्हां अवाम जी मर्ज़ी सां अचो। बाक़ी हाणे सभु शयूं थियनि थियूं, कंहिंखां लिखत छपनि त कोन्हनि थियूं। सूरत साहिबा, जेकॾहिं वोट खे इज़त नथी मिले, साॻे पैटर्न साॻे सिस्टम तहत इलेक्शन थिए, के इलेक्शन में रिफॉर्म्स नथा अचनि, त पोइ छा मुस्लिम लीग नून उन इलेक्शन जो बाइकाट कंदी या उन इलेक्शन में हिसो वठंदी? ॾिसो उहो त पोइ फ़ैसिला पोइ आहे त वोट खे इज़त मिले थी या नथी मिले। बाक़ी जदोजहद त बंदि कान थींदी न, जदोजहद त जारी आहे। जदोजहद तव्हां केतिरो नुक़सानु पहुचायो आहे तव्हां मुस्लिम लीग नून खे, तव्हांजे असांजे अॻवाननि खे केतिरो पहुचायो आहे, पर तंहिं हूंदे बि असां हुन वाट खे छॾियो त कोन्हे को, जदोजहद खे छॾियो त कोन्हे को। जदोजहद त हले पई न, जदोजहद खे त रोकींदासीं कोन। बाक़ी उहो त पोइ जी ॻाल्हि आहे त अञा छा थो थिए, पोइ उन खां पोइ फ़ैसिला थींदा आहिनि त हाणे छा करणु थो थिए। शुजरा साहब, तव्हां सीनियर पॉलिटिशियन रहिया आहियो, तव्हां छा था सम्झो त नवाज़ शरीफ़ जो जेको बयानियो आहे, जीअं सूरत चयो त शहबाज़ शरीफ़ बि उन बयानीअ खे फॉलो कंदो, तव्हां सम्झो था त ॿई ॿाहिरि इलेक्शन खां अॻु में हिकिड़े पेज ते अची सघनि था? जेकॾहिं साॻियो ई पैटर्न रहे थो जीअं माज़ी में इलेक्शन थींदा रहिया आहिनि, त पोइ उन सूरत में मुस्लिम लीग नून हिसो वठंदी या इलेक्शन जो बाइकाट में वेंदी? मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो हर कंहिंखे पंहिंजो ख़्यालु आहे, पर मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे त नवाज़ शरीफ़ साहिबु ऐं शहबाज़ शरीफ़ साहिबु पाण में कोन ठहंदा। आख़िर में शहबाज़ शरीफ़ साहिबु पंहिंजो टर्न वठी कंहिं न कंहिं नमूने सां अॻियां ईंदो ऐं इलेक्शन जो बाइकाट कोन कंदा। तव्हां सम्झो था नून लीग मां शीन लीग निकिरी सघे थी? जेका बि लीग ठहे, छो जो लीगूं घणियूं ठहियूं आहिनि त हुन में लीग ठही सघे थी। ऐं शहबाज़ शरीफ़ साहिबु मतिलबु सियाणो माण्हू आहे, उहो पंहिंजो कमु कढी वेंदो इन तरीक़े सां त उहो इलेक्शन में हिसो वठंदो ऐं इलेक्शन में हिसो वठी करे हुकमरानी जो सोचे थो हुकमरानी असांखे कहिड़े नमूने मिली सघे थी। पीपल्स पार्टी खे कीअं ॾिसो? पीपल्स पार्टी बलोचिस्तान में सरदार सनौला ज़हरी ऐं मुस्लिम लीग जो जेको जनरल अब्दुल कादिर आहे उन बि पीपल्स पार्टी जॉइन कई आहे। हींअर साउदर्न पंजाब में बिलावल भुट्टो ज़रदारी जा कामयाब जलसा थिया आहिनि। तव्हां सम्झो था त रिकन्सिलेशन या डील जे नतीजे में पीपल्स पार्टी खे साउदर्न पंजाब में या बलोचिस्तान में शेयर मिली सघे थो? हाणे फ़िलहाल त पीपल्स पार्टी PTI जी फुल सपोर्ट कई आहे। तव्हां ॾिठो जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे PTI खे त पीपल्स पार्टी हमेशह हुनजी सपोर्ट कई आहे। अंदरूनी क़ानून थी सघे थो त उनखे कुझु शेयर मिले, बाक़ी अवाम में जेतिरो आहे। तव्हां सम्झो था PPI ॿई हिकिड़े पेज ते आहिनि, नज़रियाती तौर ते वेझो थिया आहिनि? मतिलबु इहो त बिल्कुलु मुंहिंजो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टी गिरडीनेस आहे इक़्तिदार जी। उहो चवनि था असां इक़्तिदार न वञे सिंध तां, जे सिंध तां इक़्तिदार हिकु दफ़ो हिननि जो हल वियो त सॼी ज़िंदगी वरी न आहे। यानी ईंदड़ इलेक्शन में तव्हां चओ था त PTI ऐं PP
इन्हनि जो गॾियल को इतिहाद इलेक्शनी इतिहाद थी सघे थो या सीट एडजस्टमेंट थी सघे थी, इम्कान आहिनि हिन जा? अॻियां कुझु बि थी सघे थो, उहो बि पोइ जी ॻाल्हि आहे। बाक़ी फ़िलहालु जेको आहे त पीपुल्स पार्टी चवे थी त कंहिं नमूने असांखे सिंध हुकूमत असांखे भले कुझु बि थी वञे, सिंध असांखे हुकूमत मिलणु खपे। छो जो सिंध हुकूमत जेका वञे थी ऐं सिंध हुकूमत वञे थी ऐं त तव्हां ॾिसो त हिन जा जंहिं महिल पर्चा निकिता ॿाहिरि त सॼी दुनिया खे ख़बर आहे त केतिरी करप्शन कई अथऊं। उहा सॼी दुनिया खे ख़बर पवंदी आहे, सॼा दुनिया जा माण्हू छॾे भॼी वेंदा पीपुल्स पार्टी खां, हाणे बि भॼी वेंदा। समीर, तव्हां ईंदड़ इलेक्शन जो मंज़रनामो कीअं ॾिसो था? नवाज़ लीग जी पोज़ीशन बि तव्हांजे साम्हूं आहे, आसिफ ज़रदारी, पीपुल्स पार्टी, अपोज़िशन जूं ॿियूं जमायतूं, नवाज़ शरीफ़ जो जेको बयानियो, इन सभिनी खे साम्हूं रखी करे ईंदड़ मंज़रनामो तव्हां हुनजो तजियो कीअं कंदव? ॾिसो, मूंखे 2022 इलेक्शन जो साल नज़र अचे थो पियो। जेका मुंहिंजी कैलकुलेशन आहे, असांखे जेके कांगची ॿुधाइनि था, शेरवानी सिबजी वई आहे, शेरवानी सिबजी वई आहे। उन्हनि खे हिननि खे बि ख़बर आहे ऐं PMLN खे बि ख़बर आहे त कंहिंजे लाइ कंहिं सिबराई आहे ऐं मैदान में लही चुका आहिनि। बाक़ी पीपुल्स पार्टी वारा जेको आहे न, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते सिंध ताईं महदूद करणु, श्रंक करणु, इहो मूंखे सम्झ में नथो अचे। ऐं नई बलूचिस्तान कॾहिं कंहिं पार्टी खे मिलंदो, उहो हमेशह जिन फेडरल गवर्नमेंट जेके एस्टेब्लिशमेंट आहे उहो उन वटि रहंदो। वॾी जंग जेका आहे उहा आहे टिनि पार्टीज़ जी, PTI जी, पीपुल्स पार्टी, PMLN जी, उहा पंजाब में आहे। ऐं उते बि के वॾी फिगर्स हेसि ताईं जेको जलसा जुलूस बिलावल भुट्टे कया आहिनि, वॾी फिगर्स त कंहिं उन्हनि खे जॉइन कोन कयो आहे, पर नंढा नंढा माण्हुनि खे जॉइन कनि था पिया। इहो इम्प्रेशन अचे थो पियो त वञनि था पिया टूवर्ड्स जेको आहे उहो फॉर्मेशन ऑफ द गवर्नमेंट, उहो वञनि था पिया। ऐं मूंखे जेको नज़र थो अचे त हिन सॼे सिनारियो में सभ खां वधीक जेको आहे उहो बेनिफिट जेको आहे उहो पीपुल्स पार्टी खे मिले पियो, ऐं जेको नुक़सानु सभ खां वधीक थिए पियो उहो PMLN खे पियो थिए। PTI वरी बि कंहिं न कंहिं हवाले सां किथे न किथे सर्वाइव कंदे नज़र अचे थी पई, फेडरल गवर्नमेंट में न। पर मुस्लिम लीग नून शहबाज शरीफ़ जा जेकॾहिं मामला सेटल थी वञनि था त पोइ रिज़ल्ट शहबाज शरीफ़ जेकॾहिं कन्विंस करे वियो हलियो, ऐं नवाज़ शरीफ़ बि जेकॾहिं उनखे सपोर्ट करे थो, नवाज़ शरीफ़ खे कन्विंस करण जो मामलो आहे। ऐं नवाज़ शरीफ़ टू सम एक्सटेंट चई सघो इगोस्ट आहे, तमामु घणो जेको अनापरस्त माण्हू आहे, उहो उन पंहिंजे इगो खां हेठि लहण में टाइम लॻंदुसि। उन 2 खां 3 दफ़ा वज़ीर आज़म रही चुको आहे, उन खे शहबाज शरीफ़ कन्विंस करे इट विल टेक टाइम। पोइ इन सॼे बयाने तां उनखे हथु खणणो पवंदो। सो इन करे पर नवाज़ शरीफ़ जो बयानियो त असुली आहे। ॾिठो वञे पाकिस्तान जी सॼी पॉलिटिक्स में वोट खे त वाकई इज़त नथी मिले न, नथी मिले। उहो या सिविलियन खे अञा ताईं जेके अख़्तियार मिलणु खपनि उहे त कोन मिलिया आहिनि। उनजो बयानियो त असुली आहे। इन ई रिप्लाई में सोरठ साहिबा खे जवाबु ॾियां थो त जेका एस्टेब्लिशमेंट वारी जेका ॿोली आहे न, जेका टिल्ट आहे उन तरफ़, उहो हमेशह हिननि पार्टीज़ खे ख़बर आहे, उन खां सवाइ इक़्तिदार में अची कोन सघिया आहिनि। ऐं इहो बयानियो तॾहिं मज़बूत थी आहे जॾहिं उहो पाकिस्तान में हुजे आहे, आम जलसा जुलूसनि में हुजे आहे, पोइ उहो वधीक मज़बूत थी आहे। ॿाहिरां वेही जेकॾहिं तव्हां जलसा जुलूसनि में कंदा त इहो सोशल मीडिया ते त ठीकु हली वेंदो हलियो, पर आम जेका माण्हू आहे मासिस ताईं, उहो उन तां हेड काउंट्स तां थोरी हुकूमतूं ठहंदियूं आहिनि। हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। हाजी मुज़फ़र शुजरा साहब तव्हांजी महिरबानी, समीर मंदरो साहब तव्हांजी महिरबानी। टेलीफोन लाइन ते असांखे सूरत थेबो साहिबा जॉइन कयो, संदसि बि महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासूं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।